वॉइस अप्रैल ख़बर सिलसिलो जारी ख़बर शेयर कंदासीं यूसी वॾा माशन खां। रिपोर्टर सईद असगर शाह बुखारी। पिरालो बरसा गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल राहूजा में हेड मास्टर रेहाना बलोच के ख़िलाफ़ मीडिया ट्रायल ऐं कूड़ियूं ख़बरूं हलाइण ख़िलाफ़ स्कूल के शागिर्दाणियुनि के वारसनि ऐं ॻोठाणनि उस्ताद रहीम बख्श शेख मोहम्मद असलम शेख नदीम अहमद मलक हनीफ़ शेख ऐं ॿियनि मीडिया से ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो आहे त तालका किंगरी एजुकेशन डिप्टी डीओ हुज़ूरा चना स्कूल के मास्तरान खां भत्तो घुरियो वियो हुयो। भत्तो न ॾियण जे सूरत में सोशल मीडिया के उस स्कूल के हेड मास्तरानी ख़िलाफ़ कूड़ी मीडिया ट्रायल कई वई हुई। असीं सभिनी शहरनि जो मुतालबो आहे त तालीम खाते डिप्टी डीओ हुज़ूरा चना खां पुछाणो कई वञे त न त ॿिए सूरत में पंहिंजे ॿारनि समेत तालका एजुकेशन ऑफिस अॻियां एहतिजाजी धरना हया वेंदा। वॉइस ऑफ पिरालो पेज के लाइक करणु शेयर करणु न विसारींदा। जी नाज़रीन, तव्हांखे ख़बर शेयर ॿुधाईंदासीं त पिरालो भरिसां गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल राहूजा में हेड मास्टर रेहाना बलोच के ख़िलाफ़ मीडिया ट्रायल ऐं कूड़ियूं ख़बरूं हलाइण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे।